लाड़काने में वाक़िया आगाह कयो मावटा थाने जे दोदाई रेलवे फाटक वटां नौजवान जो गोली लगल लाश मिलियो आहे। पुलिस लाश चांडका अस्पताल मुंतकिल कियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। अहम ख़बर है लाड़काने में तव्हांखे ॾियूं पिया मावटा थाने जे दोदाई रेलवे फाटक वटां नौजवान जो गोली लगल लाश मिलियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया पुलिस लाश चांडका अस्पताल मुंतकिल कियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। राब्तो किया है लाड़काने में रशीद समोसा। रशीद आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत लाड़काने भरसा माहोटा थाने की हद है। दोदाई रेलवे फाटक वट 25 वरियन जो नौजवान है उन जो गोली लगल लाश हथायो है। जेके इलाइके वासिन उन्हनि पुलिस के इतला कियो है। पुलिस लाश पंहिंजे कस्टडीअ में करे लाड़काने के चांडका अस्पताल के इमरजेंसी वार्ड आंदो है जिते उन जो पोस्टमार्टम कयो वेंदो। इन ई हवाले से एसएचओ माहोटा है उन माहोटा पुलिस असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त पुलिस जो चवणु आहे त 11:30 खां 12 बजे जे दरमियान ही जेको आहे इहो वाक़ियो पेश आयो आहे। गोली लगल नौजवान जो लाश मिलियो आहे जंहिंजी जेका आहे जांच कयूं पिया ऐं उनजे जेको खीसे मां को बि अहिड़ो शनाख्ती कार्ड वग़ैरह को अहिड़ो न मिलियो आहे जंहिंजी उन जी सुञाणप जीअं थी सघे। ठीक है रशीद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।